सऊदी अरब में हफ्तो अगु गले की तकलीफ़ सबब फौत थी वियल पखो वासी नौजवान पोरत जो मड़ ॾे आंदो वियो आहे। 25 वरनि जे लियाकत अली मुगेरी जो मड़ घोट यार मोहम्मद मुगेरी पहुचण ते घर भातिन में कोहराम अची वियो। आगाह कयो मांखे त कुछ ॾींहं अॻु सऊदी अरब में गले की तकलीफ़ सबब पोरियत फौत थी वियो हो। पखो सां उन जो तालुक़ ॿुधायो वियो ऐं संदसि मड़ अॼु ॻोठ पहुचाए वियो आहे। तफ़सील मालूम क्यों था टाइम न्यूज़ से रिपोर्टर मोहम्मद रफ़ीक मुगेरी खां। मोहम्मद रफ़ीक, आगाह कजो सऊदी अरब में फौत थी वियल नौजवान पोरियत जो मड़ पहुचाए वियो आहे अबाणे ॻोठ। जी अमीर, बिल्कुल मैं आवाम के अपडेट कंदो वञा त पखोवासी 25 साला नौजवान लियाकत अली मुगेरी सऊदी अरब में हफ़्ते अॻु गले में तकलीफ़ पवण सबबि फौत थी वियो हो, जंहिंखे वर्त खणाए पाकिस्तान आया। जॾहिं नौजवान जो लाश पखो भरिसां ॻोठ यार मोहम्मद मुगेरी में पहुचण ते माहौल सोगवार थी वियो। संदसि घर में कोहराम अची वियो, जंहिंजो तॾो पिणु विछायो वियो। बिरादरी समेत शहर जे सियासी समाजी ऐं वापारी इताद जे अॻवान ऐं ॿिया ॿुधी सॾे ते पहुची विया। बाद में जनाज़े जी नमाज़ अदा कई वई, जंहिंमें सभी माण्हुनि जी शिरकत कई। हाणे अखियुनि सां गोगारे जे मुक़ामी कब्रिस्तान में दफ़नायो वियो, जॾहिं त केतिरे ई अरसे खां रोज़गार जे लाइ सऊदी अरब में तरसियल हुयो, जिते खेसि हफ़्तो अॻु गले जी तकलीफ़ पियो, जंहिं सबबि हू फौत थी वियो। जी अमीर, महिरबानी अपडेट करण लाइ मोहम्मद रफ़ीक।